हाणे आखिरी एंड सरदार साहब जने साईं वारा पता करमपुर वेझो 25 साल अॻु ॻोठ लाल मीराणी में मीराणी ऐं तेगाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में खूनी झेड़े जो निबेरो। बुलेती इताद जे मरकज़ी सदर मीर इकबाल खान बिजराणी बुलेती जी सरपंची में थी गुज़रियो, जंहिंमें तेगाणी बिरादरी मथां हिकु खून साबित थियण ते मजमूई तौर ते 17 लाख रुपया ॾंड रखियो वियो। उन बाद ॿई धुरियूं खीर खंड थी वियूं, जंहिंमें सरदार दादा अब्दुल फतेह तेगाणी ऐं ॿियनि मुदनि पारां ॿिन्ही धुरियुनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं वयूं, जंहिंमें तेगाणी बिरादरी जे हथां क़तल थियल मीराणी बिरादरी जो अली गुल पुट फैज़मंद मीराणी जो खून साबित थियण ते मजमूई तौर ते हिकु खून जी रक़म 17 लाख रुपया रखी वई। तेगाणी बिरादरी पारां मौके ते 1 लाख रुपया अदा कयो वियो। बकाया रक़म 2 किस्तुनि में अदा कई वेंदी। आख़िर में दुआ बि घुरी वई। अर्ज़ मोहम्मद जाफ़री, मीडिया ज़ा न्यूज़ एसडी, करमपुर।